अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वाइसिस टी में आया माजिद समूह। काल तव्हां ॾिठो त सोशल मीडिया ते अॻुवाट इहो बहस हले पियो, छो जो तस्वीर हिकिड़ी मसनूई ज़हान सां ठहियलु हुई, जंहिंमें हिकिड़ो वॾो जबल हिकिड़ी वॾी गाॾीअ ते, ट्रक ते, ट्राले ते PM हाउस तरफ़ वञी रहियो हो। माण्हू उन वक़्तु परेशानी शिकार थिया त इहो एॾो वॾो पथर जेको PM हाउस तरफ़ वञे थो, इहो शहबाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजे सीने ते रखंदो। एॾो वॾो भार सीने ते बर्दाश्त करणु कंहिं मुड़ुसु माण्हू जो ई कमु हुजे थो। पोइ राति जे टाइम ख़बर पई त उन पथर जा नतीजा हिकिड़ो ॾींहुं अॻ में अचणु शुरू थी विया। छो जो हूअं त क़ानूनी तौर ते हिकिड़ो शेड्यूल ठहियो हो त जेको पेट्रोल जो अघु वधंदो उहो जुमे वारे ॾींहुं ऐं छंछरु वारी राति ते वधायो वेंदो। पर पोइ इहो बहानो ठाहियो वियो त सुभाणे लेबर डे आहे, लेबर डे जे करे मोकल हूंदी ऐं असां इहो नोटिफिकेशन कीअं जारी कंदासीं। हाणे अचूं था टेक्निकल मामले ते, इहो नोटिफिकेशन केॾी वॾी केॾो वॾो हिकिड़ो दाड़ो आहे। सभ खां पहिरीं त इहो मोकल जेका आहे लेबर डे वारी मोकल, इहा त मज़दूरनि जी मोकल आहे। त वज़ीर आज़म या पेट्रोलियम वारो वज़ीर छाजी मोकल कंदा? इहे को वञी को पेट्रोल पाण ठाहींदा आहिनि या को वञी को हुते पेट्रोल जी रिफाइनरी में कमु कंदा आहिनि। उहे मज़दूर आहिनि। का नोटिफिकेशन ठाहिण में को अहिड़ो को टाइम लॻंदो आहे, को कारीगर ईंदा आहिनि, पोरियत ईंदा आहिनि, उनजो को सिरूं उन में ईंदियूं, को सीमेंट ईंदो। इहो कुझु बि जेको आहे उन ड्रामेबाज़ी आहे। उन पहिरीं ॻाल्हि उनखे मोकल करणु खपे। अॼु वरी लेबर डे आहे त लेबर जी मोकल ई कान्हे का, जेके ओरिजिनल लेबर्स आहिनि। हाणे अचो त हिन ॻाल्हि ते त बाबा ठीकु आहे, तव्हां उन राति इहो नोटिफिकेशन तव्हां जारी करे छॾियो आहे, पर उन में तव्हां इहो लिखी सघो पिया त इहो नोटिफिकेशन अॼु राति 12 खां पोइ न, पर सुभाणे राति माना छंछरु वारी राति 12 खां पोइ लागू थींदो। केतिरा ई अहिड़ा नोटिफिकेशन असांजे पाकिस्तान जी तारीख़ जो हिसो आहिनि, जेके तव्हां ॾिसंदो त उहे ॿ टे ॾींहं अॻ में बि निकितल हूंदा आहिनि। जीअं हाणे फ़र्ज़ु कयो 21 रमज़ान हूंदो आहे, 10 मुहर्रम हराम हूंदो आहे, या अहिड़ा ॿिया के खोड़ सारा इवेंट हूंदा आहिनि जंहिंमें अॻ में कलम 144 जो नोटिफिकेशन लागू कयो वेंदो आहे। 2 ॾींहं 3 ॾींहं अॻ में त इहो लागू इहो फलाणे ॾींहुं थींदो। हाणे हिननि इहो हिकिड़ो ॾींहुं अॻ में इहो बहानो जेको हिकिड़ो ठाहियो आहे त बाबा असां मोकल आहे सुभाणे, असां इन जे करे अॻुवाट था इहो नोटिफिकेशन जारी कयूं। पोइ त ईअं बि करे सघिजे पियो तव्हां सुभाणे मोकल नथा कयूं, असां इहो नोटिफिकेशन आचार वारे ॾींहुं या सूमर वारे ॾींहुं कंदासीं। 2 ॾींहं खणी अवाम खे थोरो रिलीफ हुजे त ख़ैरु आहे हिनजो। ईअं बि थी सघे पियो न। इहो हिन अवाम खे हिननि ॾुंडगी जेका ॾिनी, उहो पाण खे बि ॾुंडगी ॾेई सघनि पिया। ॾुंडगी अवाम खे हूअं ई आयल आहे त इहो थोरो रियात थोरी हल्की करे सघनि पिया। हाणे तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में हिकिड़े कलाक जे अंदरि केतिरो पेट्रोल इस्तेमालु थो थिए? हज़ारे लखे लीटर इस्तेमालु थो थिए। उन में जेका इहो हिकिड़े ॾींहं जो बि वधीक लागू थो थिए त उहे केतिरा पैसा थी विया। हिकिड़ो जेको घड़ी चोर वेठो आहे, वरी घड़ी घणे जी हूंदी? घड़ीअ जी क़ीमत एतिरी बि न हूंदी जेतिरो पेट्रोल जी क़ीमत हिकिड़े कलाक में अवाम जे खीसे ते धाड़ो थो हलियो वञे। एतिरी घड़ीअ जी क़ीमत बि उहा न हूंदी जेतिरो हिकिड़ी कलाक में माण्हुनि खां नोटिफिकेशन मोकल वारे बहाने सां अॻ में जारी करे ऐं उहो धाड़ो हणी थो वञे। नेठि अवाम इन सॼी सूरत हाल खे केसीं ताईं बर्दाश्त कंदो? हीउ हिकिड़ो वॾो धाड़ो आहे। जेसि ताईं अवाम पाण न उथंदो, सियासी जेके तंज़ीमूं आहिनि इहे बि कॾहिं न उथंदियूं। उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे आसिरे ते अवाम खे न रहणु खपे। छो जो उहे पंहिंजा बेनिफिट्स वठंदा रहंदा आहिनि अंदरूनी तौर ते। इहे अपोज़िशन जी ज़ाहिरी तौर ते अपोज़िशन अंदरूनी तौर ते मिलियल आहिनि, हिक ॿिए सां उथंदा वेहंदा आहिनि। शादियुनि में, ग़मनि में, मिटी माइटनि में, रिश्तेदारनि में सभु गॾु आहिनि। अवाम कॾहिं इहा गेम सम्झंदो? इन ई सॼी इजाज़त। अल्लाह भाई।